अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक। सो हिन वीडियो में असां इंग्लिश पोर्शन खे सम्झंदासीं ऐं इहो सम्झंदासीं त IBA जी टेस्ट में इंग्लिश कहिड़े तरीक़े सां पुछी वेंदी आहे, इंग्लिश जा सवाल कहिड़े वे सां पुछा वेंदा आहिनि। सवाल त हमेशह डिफरेंट हूंदा आहिनि पर उन्हनि जो तरीक़ेकार साॻियो ई हूंदो आहे। सो इंग्लिश जा ॿिया बि कुझु तरीक़ा आहिनि पर पहिरियां असां हिन ॿिनि तरीक़नि खे सम्झंदासीं। हिकु तरीक़ो आहे फिल इन द ब्लैंक्स, जेके असां सिंधी में चवंदा आहियूं खाल भरियो। ॿियो तरीक़ो आहे एरर डिटेक्शन, जंहिंमें असांखे का न का एरर फाइंड करणी आहे। सो टाइम घटि आहे, वीडियो वॾो थी वेंदो, इन जे करे असां वीडियो जी शुरूआति था कयूं। नंबर 1 ते क्वेश्चन आहे त ही इज़ नॉट फेमिलियर डैश दिस रूल। हाणे हिते असांखे 4 ऑप्शन ॾिनल आहिनि, टू, विथ, फ्रॉम, फॉर। सो हिननि मां कहिड़ो करेक्ट आहे उनखे सम्झूं। सो हिते जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो विथ आहे। विथ शो करेक्ट आहे, छो जो जॾहिं बि फेमिलियर वर्ड ईंदो त प्रेपोजिशन इहो पाण सां गॾु विथ खणंदो। ठीकु आहे, मतिलबु इहा ईअं चई था सघूं फिक्स प्रेपोजिशन आहे इन सां गॾु। सो नंबर पहिरें जो विथ सही आहे। उन खां पोइ कहिड़े क़िस्म जो सुवाल पुछियो ईंदो आहे त नाइदर अली नॉर हिज फ्रेंड्स डैश प्रेज़ेंट टुडे। सो हिन कॉल जा असांखे 4 ऑप्शन था मिलनि, इज़, वाज़, आर, हैज़। सो हाणे हिनखे पहिरियां सम्झणो आहे असांखे। ॾिसो, नाइदर अली नॉर हिज फ्रेंड, जॾहिं बि नाइदर ऐं नॉर अहिड़ा वर्ड्स अचनि त उन खां पोइ हिते असांखे 2 सब्जेक्ट्स बि मिलंदा। हाणे असांखे सम्झणो इहो आहे त असां हिन ॿिन्हिनि मां कहिड़े सब्जेक्ट खे फॉलो कयूं, हिन खे फॉलो कयूं या हिन खे। जॾहिं बि नाइदर ऐं नार ही 2 लफ़्ज़ हुजनि न त हमेशह तव्हां सेकंड सब्जेक्ट खे फॉलो कंदो। हाणे जेको सेकंड सब्जेक्ट आहे उहो प्लूरल आहे, मतिलबु जमाउ आहे। जॾहिं बि जमाउ वारो सब्जेक्ट हूंदो त असां इज़ न हणंदासीं। सो इज़ हिते कटे छॾी। हाणे बचा 3, वाज़, आर, हैज़। सो हिते असांखे इहो ॾिसणो आहे त छा ही प्रेज़ेंट परफेक्ट टेंस आहे न, इन जे करे असां ही हैज़ खे बि कटे छॾियोसीं। हाणे बचा 2, वाज़ ऐं आर। सो हिते तव्हां ही जॾहिं जुमिलो पढ़ंदव त तव्हां सम्झी था सघो त ही जेका ॻाल्हि थो करे, हिन जुमिले में जेका ॻाल्हि थी हले त उहा अॼु जी थी हले, प्रेज़ेंट टाइम जी थी हले। सो उहा ईअं ख़बर पई असांखे हिन लफ़्ज़ सां। ॾिसो, नाइदर अली नॉर हिज फ्रेंड्स डैश प्रेज़ेंट टुडे। टुडे माना अॼु जी थी ॻाल्हि हले, प्रेज़ेंट ॻाल्हि थी हले, इन जे करे असां वाज़ खे बि कटे छॾियो। वाज़ असां पास्ट जे लाइ यूज़ कंदा आहियूं पर हीअ जेका ॻाल्हि थी हले प्रेज़ेंट जी थी हले, तंहिंजे करे असां इज़ खे बि कटियो, वाज़ खे बि कटियो, हैज़ खे बि कटियो। हाणे करेक्ट असां वटि कहिड़ो बचियो, आर। सो हिते जेको हिकु करेक्ट जुमिलो थींदो उहो थींदो नाइदर अली नॉर हिज फ्रेंड्स आर प्रेज़ेंट टुडे। आर इन जे करे हई छो त सेकंड सब्जेक्ट जमाउ आहे, इन जे करे असां आर हई। आर हमेशह जमाउ सां ई लॻंदी आहे। हिते जेकॾहिं फ्रेंड हुजे आहे ख़ाली त पोइ हिते असां इज़ हणूं आहे, पर हिते फ्रेंड्स आहे इन जे करे असां आर हई, इज़ ग़लति थी वेंदो। नंबर 3 ते ॾिसो, शी हैज़ बीन वर्किंग हेयर डैश 2019। 2019 खां हीअ हिते कमु थी करे। हाणे हिते असांखे ॻोल्हणो आहे त कहिड़ो करेक्ट आहे, कहिड़ो हिते प्रेपोजिशन लॻंदो, सिंस लॻंदो, फॉर लॻंदो, फ्रॉम लॻंदो या टिल लॻंदो। टिल ऐं फ्रॉम इहे 2 ई न लॻंदा, इन ॿिन्हिनि खे छॾियो, इन्हनि जो पंहिंजो यूज़ अलॻि आहे। बाक़ी बचा असां वटि सिंस ऐं फॉर। हाणे फॉर त न लॻंदो आहे जॾहिं असां काउंटेबल ॾींहंनि जी ॻाल्हि कयूं। काउंटेबल ॾींहं कीअं, मिसाल बाबा मां 5 ॾींहंनि खां हिते कमु थो कयां, मां 5 महीननि खां हिते कमु थो कयां, मां 10 सालनि खां हिते कमु थो कयां। त हिते छा थो चए, हिकिड़ो स्पेसिफिक टाइम, हिकिड़ो टाइम जी पॉइंट ॾसी वई आहे त बाबा 2019 खां हीअ हिते कमु कंदी आहे या करे रही आहे, उतां खां वठी अॼु ताईं। त इहा छा थी, हिकिड़ी पॉइंट थी। सो जॾहिं बि टाइम जे पॉइंट जी ॻाल्हि कई वेंदी त उते असां सिंस हणंदा, फार न हणंदा। वरी सम्झो हिन ॻाल्हि खे, जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त मां स्कूल सूमर खां ईंदो आहियां, त हाणे सूमर जॾहिं मां लफ़्ज़ खयो त हिते त सूमर कहिड़ो बि थी थो सघे, उहो सूमर 5 महीना पहिरियां बि थी थो सघे या 2 ॾींहं पहिरियां बि थी थो सघे। मतिलबु असां हिते ॻणे नथा सघूं त केतिरनि ॾींहंनि खां मां स्कूल अचां थो। पर जेकॾहिं मां चवां मां 5 ॾींहंनि खां हिते अचां थो त मां हिते ॻणे वियुमि 5 ॾींहं, बाबा 1 2 3 4 5 ॾींहंनि खां। जॾहिं बि तव्हां का शइ ॻणे सघो त उते तव्हां फार हणंदो। हिन टाइप जे सेंटेंस में शी हैज़ बीन वर्किंग हेयर डैश, हिते जेकॾहिं असां 5 डेज़ हणंदासीं त असां फार हणंदासीं, छो त 5 ॾींहं तव्हां ॻणे था सघूं। पर हिते जेकॾहिं असां संडे, मंडे या 2019 या को महीनो आयो जनवरी फेबरवरी, त असां हुन जे लाइ हमेशह सिंस हणंदासीं। सिंस तॾहिं लॻंदी आहे जॾहिं असां टाइम जे कंहिं पॉइंट जी ॻाल्हि कयूं। पर जेकॾहिं असां कंप्लीट टाइम जेको असां ॻणे बि सघूं ॾींहं या कलाक, त उन जे लाइ असां फार हणंदासीं। नंबर 4 ॾिसो, आई प्रिफर टी डैश कॉफ़ी। मां तव्हांखे ही यूज़ पहिरियां बि ॿुधाए चुको आहियां, मुंहिंजा प्रीवियस वीडियोज़ अगरि तव्हां ॾिठा आहिनि त तव्हांखे ख़बर हूंदी त हिन टाइप जा लफ़्ज़ जॾहिं बि ईंदा आहिनि त हिननि सां हिकिड़ो स्पेसिफिक प्रेपोजिशन लॻंदो आहे, हिननि जो फिक्स प्रेपोजिशन आहे। उहो देन बि न आहे, फ्रॉम बि न आहे। हाणे हिन ॿिन्हिनि मां ॾिसूं कहिड़ो आहे। को जॾहिं लफ़्ज़ जूनियर, सीनियर, प्रिफर, आख़िर में ER वारा लफ़्ज़ जूनियर, सीनियर, प्रिफर ऐं अहिड़ा के ॿिया बि लफ़्ज़ हूंदा
जेके मूंखे हिन वक़्तु ज़हन ते न आहिनि। सो इन टाइप जा जॾहिं बि लफ़्ज़ ईंदा आहिनि त इन्हनि सां गॾु फिक्स प्रीपोज़िशन लॻंदी आहे टू। हाणे टू हिते छो लॻी, असां जॾहिं बि ॿिनि शयुनि खे कंपेयर कंदा आहियूं त देन हणंदा आहियूं, ओवर हिते ग़लति आहे, टू सही आहे, देन हणंदा आहियूं, ठीकु आहे। सो जॾहिं बि असां ॿ शयूं, ॿ माण्हू या का बि अहिड़ी शइ पाण में ॿ कंपेयर कंदा आहियूं त असां देन हणंदा आहियूं, पर असां टू तॾहिं हणंदासीं जॾहिं हिन तरह जा लफ़्ज़ आख़िर में अर हुजनि, जूनियर, सीनियर, प्रिफर, त उन्हनि सां गॾु हमेशह फिक्स प्रीपोज़िशन टू लॻंदी आहे, ठीकु आहे। हाणे नंबर 5 ॾिसूं, द ट्रेन अराइव्ड डैश द एक्सपेक्टेड। हाणे हिते कहिड़ो करेक्ट आहे, मोस्ट लेट, वेरी लेट, मोर लेट, लेटर। हिते करेक्ट आहे लेटर। हिन जो हिकिड़ो लेंदी यूज़ आहे, सो हुनखे सम्झंदासीं त हीउ वीडियो वॾो थी वेंदो। चलो नंबर 5 खां पोइ जेके 6 to 10 जेके सवाल आहिनि उहे आहिनि एरर डिटेक्शन जा। सो एरर डिटेक्शन जो जेको पैटर्न आहे उहो हिन तरह जो हूंदो आहे, या त ABC हिन जे हेठां लिखियलु हूंदी या हितां भरिसां लिखियलु हूंदी। सो तव्हांखे हाणे हिन में इहो ॾिसणो आहे त कहिड़ी ग़लती आहे, ऐं हिननि एरर डिटेक्शन जे सवालनि में का न का ज़रूरु ग़लती हूंदी आहे। सो पहिरियां हिन खे ॾिसूं त हिन में कहिड़ी ग़लती कई वई आहे। ही डिड नॉट न्यू द आंसर ऑफ द क्वेश्चन। तमामु सवलो सवाल आहे, तमामु ईज़ी तरीक़े सां तव्हां पकिड़े था सघो हिन जी ग़लती। ॾिसो, जॾहिं बि असां डिड नॉट हणंदा आहियूं या डिड यूज़ कंदा आहियूं त उन खां पोइ असां वर्ब जी फर्स्ट फॉर्म यूज़ कंदा आहियूं, पर हिते जेका वर्ब जी फॉर्म यूज़ थियल आहे उहा सेकंड फॉर्म यूज़ थियल आहे। पोइ जेको करेक्ट आहे उहो बी आहे, बी में ग़लती आहे, इन जे करे असां चूज़ कंदासीं बी। उन खां पोइ नंबर 7 ॾिसूं, शी इज़ वन ऑफ द स्टूडेंट्स हू वर्क्स हार्ड। हाणे हिते कहिड़ी एरर आहे, तव्हांखे कीअं ख़बर पवंदी? ॾिसो, जॾहिं बि शी इज़ वन ऑफ द स्टूडेंट्स हेसि ताईं हिन तरह जा सवाल हुजनि त उन खां पोइ जेको वर्ब ईंदो उहो हमेशह प्लूरल फॉर्म जो ईंदो। ॾिसो, शी इज़ वन ऑफ द स्टूडेंट्स मतिलबु हूअ अहिड़नि शागिर्दनि मंझां आहे हू वर्क हार्ड, मतिलबु जेके कमु सख़्तु कंदा आहिनि, महिनत कंदा आहिनि। हाणे हिते असां ॻाल्हि था कयूं जमा शागिर्दनि जी, हीअ उन्हनि शागिर्दनि मंझां आहे, मतिलबु अहिड़ा शागिर्द जेके महिनती आहिनि। जॾहिं बि जमा हूंदो त जमा खां पोइ असां जेको वर्ब ॾींदासीं उहो सिंगुलर जो न ॾींदासीं, वर्क्स एस असां तॾहिं ॾींदासीं जॾहिं का बि सिंगुलर शइ हुजे। नंबर 8 ते ॾिसूं, आई एम एग्री विथ यूअर ओपिनियन। तमामु सवलो अथव, हिन खे त फाइंड करणु तमामु ईज़ी आहे। असां अक्सर इहा ग़लती बि कंदा आहियूं। ॾिसो, आई एम एग्री विथ यूअर ओपिनियन, हाणे हिन में ग़लती आहे एम इन जे करे ग़लति आहे छो जो एग्री जेको वर्ब असां यूज़ कंदा आहियूं उहो हमेशह असां प्रेज़ेंट सिंपल टेंस जे लाइ यूज़ कंदा आहियूं। आई एग्री जो करेक्ट थींदो उहो आई एग्री, एम हिते ग़लति आहे, मतिलबु हिते बी ऑप्शन ग़लति आहे, ऐं हिते डी ऑप्शन ग़लति आहे, ऐं हिते बी ऑप्शन ग़लति आहे, ठीकु आहे। टे असांजा हल थी विया। नंबर 9 ॾिसूं, ही हैज़ लेस बुक्स देन मी। ही बि सवलो आहे, हिन में बि हिन तरह जूं बि असां अक्सर ग़लतियूं कंदा आहियूं। उहो कीअं, लेस हिते बी वारो ग़लति आहे, हिते जेको असां चूज़ कंदासीं बी, छाजे करे, छो जो जॾहिं बि काउंटेबल नाउन माना अहिड़ी शइ जेका असां ॻणे सघूं, पाणीअ जा कतरा असां नथा ॻणे सघूं, मतिलबु पाणी, खीर, जूस, कोल्ड ड्रिंक, इन तरह जी शयूं अनकाउंटेबल नाउन कंसीडर कयूं वेंदियूं आहिनि। पर अहिड़ियूं शयूं जेके असां ॻणे था सघूं, जीअं किताब 1 2 3 4 असां ॻणे था सघूं, शागिर्द ॻणे था सघूं, मोबाइल्स ॻणे था सघूं, पेनियूं ॻणे था सघूं, इहे काउंटेबल नाउन आहिनि। सो जॾहिं बि काउंटेबल नाउन हूंदा जीअं बुक आहिनि त उन खां पोइ असां उन खां पहिरियां हणंदासीं फ्यू या फ्यूअर, FEWER, ठीकु आहे। फ्यू लॻंदो, हिते जेको करेक्ट लॻंदो उहो फ्यू। लेस असां तॾहिं हणंदासीं जॾहिं असां अनकाउंटेबल नाउन जी ॻाल्हि कयूं, पाणीअ जी, खीर जी, जूस जी, कोल्ड ड्रिंक जी। हाणे ॾिसूं नंबर 10 खे, दे वर डिस्कसिंग अबाउट द प्लान यस्टरडे। नंबर 10 वारी बि अक्सर असां ग़लती कंदा आहियूं। ही उहे शयूं आहिनि जेका असांखे सिखणो पवंदो। असां इंग्लिश ॻाल्हाइण वक़्तु काफ़ी अहिड़ियूं ग़लतियूं करे वेंदा आहियूं जेके कोई पकिड़े बि न सघंदो, छो त हर कोई इहा ग़लती कंदो आहे, ठीकु आहे। असां हिते अबाउट अक्सर यूज़ करे वेंदा आहियूं, पर हिते असांखे अबाउट यूज़ न आहे करिणो। हिते जेका ग़लती आहे उहा सी में आहे, उहो अबाउट छो जो जॾहिं बि असां डिस्कस लफ़्ज़ यूज़ कंदासीं न, वर्ब डिस्कस, त उन खां पोइ असां अबाउट यूज़ न कंदासीं, पर इहा ग़लती असां अक्सर करे वेंदा आहियूं। वी आर डिस्कसिंग अबाउट द सब्जेक्ट, इहो न, ग़लति आहे। अबाउट न ईंदो, डायरेक्ट डिस्कस खां पोइ तव्हां पंहिंजो ऑब्जेक्ट ॾींदव, जीअं दे वर डिस्कसिंग द प्लान यस्टरडे, बस। अबाउट जी हिते ज़रूरत ई न आहे, इन सां इहा प्रीपोज़िशन लॻंदी ई न। डिस्कस खां पोइ डायरेक्ट तव्हां ऑब्जेक्ट वग़ैरह या ॿी का शइ ॾींदव। सो उमेद आहे त ही सभु तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा। जेकॾहिं तव्हां चाहियो था इन ई सीरीज़ खे मां अॻिते कंटिन्यू कयां ऐं हिन तरह जूं ट्रिक्स तव्हांखे सम्झाईंदो हलां, त मूंखे कमेंट में येस ज़रूरु टाइप करे सेंड कजो, त जीअं मूंखे हौसलो मिले, ख़ुशी थिए, ऐं अॻिते बि मां अहिड़ा वीडियोज़ अपलोड कंदो रहां। थैंक यू सो मच।